ॿुधूं था त नवाज़ शरीफ़ हिन भेरे बि जान बचाए मुल्क मां निकिरी वञण जी रिवायत खे क़ाइमु रखियो। ईंदड़ हुकूमत ताईं हू वरी ॾे वापसि कोन वरंदो। नवाज़ शरीफ़ जी हुकूमत सां डील में क़तर खां सवाइ हिकु ॿिए अरब मुल्क ऐं असांजे पाड़ेसरी मुल्क सां गॾु इस्टेब्लिशमेंट जो किरदारु बि अहम ॿुधायो पियो वञे। उहा डील घणो अॻु थी चुकी हुजे हा, पर वज़ीर आज़म इमरान ख़ान उन जे रस्ते में वॾी रुकावट बणियल रहियो। चइनि चङनि इस्टेब्लिशमेंट जी मज़ी ऐं सलाह आॾो नेठि इमरान ख़ान खे बि गोॾा खोड़णा पिया। ॻाल्हियूं जॾहिं मथी सतह ते तइ थियूं त पोइ डील ऐं ढिल जो ड्रामो शुरू कयो वियो। सभ खां पहिरीं नवाज़ शरीफ़ बीमारी खे एतिरो त वधाए पेश कयो वियो जो आख़िर उहो कूड़ बि दुनिया खे सच लॻण लॻो। नवाज़ शरीफ़ केतिरो बीमार हो इहो त सॼी क़ौम ॾिसी वरितो। ॾिसो को था, नवाज़ शरीफ़ जे वञण ते इमरान ख़ान बि सुख जो साह खयो ऐं हुनजी बि जान छुटी पई, यानी नांग बि मोह ऐं लठ बि न भॻी। हिते क़ौम खे इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त खेनि जेको ॾेखारियो वञे थो उहो असल में ईअं नाहे हूंदो। हीअ अहिड़ी रांदि आहे जंहिं बाबति अवाम अॼु ॾींहं ताईं न ॼाणे सघियो आहे। अवाम त बसि सदाईं तमाशो ॾिसंदो ऐं ताड़ियूं वॼाईंदो रहियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk